अस्सलाम वालेकुम सर, मां अहमद अली चांडियो शबाना जेका मुंहिंजी धीउ आहे जाए ऐं जेको आहे 17 तारीख़ ते शबाना खे खणी वञी फरीद पुटु दाइम जो फयाज़ पुटु दाइम जो सदाकत इन्हनि टेई साईं ज़बरदस्ती खणी वञी हिनखे अगवा करे छा करे हिनखे 4-5 कलाकनि खां पोइ मूंखे मोटाए ॾिनऊं ऐं मां हुननि खे ॾिठो आहे जेको आहे मोटरसाइकिल 125 हुननि सां ऐं हुननि सां हिकिड़े वटि रिपीटर 2 हुननि वटि पिस्टल साईं मूंखे जेको आहे मां हुननि खे चयो मूंसां एॾो ज़ुल्म छो था कयो त मुंहिंजा हुननि कपिड़ा वपड़ा फाड़े ऐं मूंसां नाजाइज़ी कयूं ऐं मूंसां विढ़िया। मां हुन खां पोइ थाणे ते आयो आहियां, थाणे वारनि मुंहिंजी एंट्री कई आहे। वरी साईं जेको आहे मां हुननि खे चयो आहे जेको मुंहिंजी FIR करायो। FIR जेके आहे असांजे सरदार खान चांडे ऐं बोरान खान चांडे कटराई आहे ऐं जेको आहे हुननि जेको आहे पैसा वठी फरीद वारनि खां दाइम खोसे खां पैसा वठी था करे मुंहिंजी FIR जेकी आहे हिननि ग़लति रखी आहे। जेकी FIR अहिड़ी लिखी आहे जेकी आहे जेको कंहिं कम जी न आहे, सुभाणे उहो छुटी ईंदा ऐं हेॾी मूंसां नाजाइज़ी हेॾो मां जेको आहे पिटियां थो साईं प्रेस क्लबनि ते इन्हनि ते धाऊं थो कयां, रड़ियूं थो कयां। इहे पैसा वठी था करे पैसनि ते जेके आहिनि FIR जेके आहे कई अथनि मुंहिंजी इज़त जी हुनखे SHO साहिब खे, वॾे मुंशी इलाही साहिबु ज़रदारी खे ऐं नंढे मुंशी खे एतिरी बि परवाह नथी था की त हीअ शबाना मुंहिंजी न्याणी आहे ऐं हिन सां ज़ुल्म थियो आहे। पाण न्याणियुनि वारा न आहिनि, SHO साहिबु पाण न्याणियुनि वारो न आहे। हुनखे एतिरो पैसनि जी जेको माना हुनखे लालच हुई। पैसा काॾे खणी वेंदे SHO साहिबु, ज़रदारी साहिबु, नंढा मुंशी काॾे पैसा खणी वेंदा, चाहे क़बर में खणी वेंदे। अरे इहे पैसा जेके आहिनि तोखे कोन कम ईंदा छाकाणि साईं मुंहिंजी न्याणी सां हुननि खणी वञी ॾाढाई जेकी आहे कई आहे, ज़ाइती कई आहे, छा कई आहे हुननि पैसा वठी था करे FIR हुननि जेके आहे हुननि जे तरफ़ कई आहे, जेके आहे मुंहिंजी FIR जेके आहे हुननि ग़लति कटी आहे ऐं पैसा वठी था करे हुन में जेके अहिड़ा सेक्शन आया अथनि जेके उहो सुभाणे छुटी ईंदा। वरी मूंसां उहा ई बेवाजिबी थींदी। फरीद खोसो ऐं सदाकत खोसो ऐं जेको आहे हुनजो भाउ जेको ॿियो आहे फयाज़, इहे सभु टई जेके आहिनि उहे वरी मूंसां उहे ई नाजाइज़ियूं वरी उहे मुंहिंजी छोकिरी जी तालीम तबाह थी वेंदी। मां छोकिरी पंहिंजी खे पढ़ाइण थो चाहियां, पोइ ईअं सम्झ जेको आहे मां पाण खे ज़हर ॾेई या पेट्रोल विझी पंहिंजी न्याणी खे बि साड़ींदुसि, पाण खे साड़ींदुसि। साईं मूंसां अदुल इंसाफ़ कयो वञे ऐं जेको आहे मुंहिंजी FIR जेकी आहे सही कई वञे ऐं कानून जी कार्रवाई जेकी आहे उहा जेके मूंखे तहफ़ुज़ खपे ऐं कानून जी मदद खपे। अलाह जो वास्तो, रब जो वास्तो। अहिड़ा SHO मां क्लास फर्स्ट ईयर जी आहियां। 17 तारीख़ ते मां पंहिंजी ड्रेस खाइण पियो वञा दर्जाणी लाइ। गुलाम फरीद पुटु दाइम जो, फयाज़ पुटु दाइम खोसे जो ऐं सदाकत खोसो जेको हुननि जो सौटु आहे, पिस्टल खणी रिपीटर खणी मूंखे ज़ोरी अगवा करे वञी फरीद खोसे मूंसां ज़्यादती कई आहे। मां थाणे ते वई हुयसि, असां हक़ीक़त ॿुधाईसीं SHO साहिब खे ऐं नंढे मुंशी खे। उन्हनि असांजी जेका FIR आहे उहा ग़लति कटी आहे। उन्हनि ते को असर बि न आहे पियो। हिकिड़ो बसि जवाबदार आंदो, 2 जवाबदार ॿाहिरि